सब खूबसूरत माण्हू वेठा आहियो ऐं महफ़िल जेकॾहिं खूबसूरत करणी आहे तव्हांखे त पोइ ताड़ियुनि जो साथ ज़रूरी आहे। बिल्कुल ताड़ियुनि जो साथ ऐं असांजो साथ ज़रूरी आहे। सरदार शाह साहिब वेठो आहे साईं, मोहसिन ककड़ाई साहिब फरमाए थो, अस्सलाम वालेकुम। चवे थो त सूंहं ॾिसंदे सुरूर मिलंदो आहे, सूंहं ॾिसंदे सुरूर मिलंदो आहे ॼणो अंधे खे नूर मिलंदो आहे, सूंहं ॾिसंदे सुरूर मिलंदो आहे ॼणो अंधे खे नूर मिलंदो आहे। वाह वाह, तव्हां न सम्झंदो, शाइर सम्झंदा आहिनि इहा ॿोली। हाँ त पोइ पाण में ॻाल्हायो। ऐं इंतिहाई ख़ुलूस जो बदिलो कंहिं न कंहिंखे ज़रूर मिलंदो आहे। ऐं अदी फरियाल कंहिंखे कंहिंखे वञी मयार ॾियूं, कंहिंखे कंहिंखे वञी मयार ॾियूं, जंहिंखे ॾिस बेकसूर मिलंदो आहे। सूंहं ॾिसंदे सुरूर मिलंदो आहे ॼणो अंधे खे नूर मिलंदो आहे। तव्हांजे ताड़ियुनि जी गूंज में अचे पियो सिंध टीवी जो, सिंध जो ॾाढो ज़बरदस्त फ़नकार आहे ऐं उन न सिर्फ़ु पाकिस्तान में परफॉर्म कयो आहे, किरन न सिर्फ़ु सिंध में परफॉर्म कयो आहे, पर तव्हां ॼाणो थियूं हिंद में भी परफॉर्म